बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, मूंसां हिन वक़्तु मौजूदु आहे रईस नियाज़ बोदाणी, जेको ज़िले सांगड़ जो बहितरीनु ज़मींदार आहे, तरक़ी पसंद आबादगार आहे, मुख़्तलिफ़ तजुर्बा कंदो रहंदो आहे। उन खां पुछूं था ऐं तक़रीबन कणिक खीरे ते काहे पियो त उहा कीअं काइजे थी, उन तरीक़ेकार जेको आहे असांजे आबादगारनि खे ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं तक़रीबन पोयनि 4-5 सालनि खां वठी खीरे ते पोख कयां पियो। हीअ खीरे ते कणिक जी पोख करण जो तरीक़ो जेको असां वटि आहे उहो इहो आहे, जेके सुठियूं ज़मीनूं आहिनि उन्हनि जे लाइ असां 50 किलो कणिक जो ॿिज, 1.5 बोरी ज़ोरावर ऐं अधु बोरी अमोनियम सल्फेट ऐं 8 किलो ह्यूमिक एसिड हीअ मिक्स करे छटे ऐं मथां जेको आहे सो ओभर ऐं ॾखण ऐं उत्तर जेको खीरा ठाहींदा आहियूं ऐं उन खे पोइ असां पाणी लॻाईंदा आहियूं। पाणी अहिड़े तरीक़े सां लॻाइणु घुरिजे जो मथियां तक़रीबन 5 खां 6 इंच सुको रहिजे। ऐं कॾहिं कॾहिं जेका कुझु ज़मीनूं पकियूं हूंदियूं आहिनि, जेके वटि रूणी जेका कोन चढ़ंदी आहे, उन जे लाइ वरी इहो तरीक़ो आहे जो उनखे हिकिड़ो पाणी ॾेई वरी आख़िर में वरी सनो ॿियो ॿीहर पाणी ओॾी महिल ॾियणो थो पए। अच्छा, इहो खीरा सॼा पुसाइणा कोन्हनि? इहे खीरा ॿोड़ना कोन्हनि, इहा भले मथे खीरा सुका पिया हूंदा आहिनि, उहे बि सुकल में ई कणिक जेका आहे असां 15 ॾींहंनि में निकिरी वेंदी आहे। इहा कणिक छटे खीरा बाद में कढिया वेंदा आहिनि? कणिक जो ॿिज छटे बाद में खीरा कढिया वेंदा आहिनि। अगरि ज़मीन कलराठी आहे, हल्की आहे, त उन जे लाइ जेको असां वरी ईअं कंदा आहियूं जो उनजो 3 किलो ॿिज पहिरीं छटींदा आहियूं भाण सां गॾाए ऐं बाद में पाणी लॻाए ऐं 3 किलो ॿिज वरी मथां छटींदा आहियूं। छो जो डाउट हूंदो आहे त किथे किथे जेको ज़मीन कलर आहे त उते मथां कणिक नज में खीरे में त जीअं कुझु न कुझु उन में खीरे में जेको सो नाली में अंदरि ॼमी हुजे। अच्छा, खीरो कहिड़ो बसर वारो कढियो वेंदो आहे? बसर वारो खीरो कढंदा आहियूं। हिन में हिकिड़ो फ़ाइदो इहो थींदो आहे जो इहा कणिक किरंदी बि कान्हे का ऐं उन खां पोइ जेको आहे सो इहो पाणी जी बि बचति थींदी आहे ऐं हिन में पैदावार जेका तव्हां आम उन ज़मीन खे सिधी में खाईंदव त तव्हांजी 40 मण ईंदी, उहा तव्हांजी यकीनी आहे त 55 खां 60 मण ईंदी। ऐं हिन में ख़र्च जेको आहे भाण जो असांजो उहो इहो हूंदो आहे त असां पहिरियों जो पाणी ते ज़मीन पेर सण जहिड़ी हूंदी आहे, कचे वट में यूरिया जी 1 बोरी ॾींदा आहियूं, ॿिए पाणी ते 1 बोरी यूरिया ऐं 6 किलो ज़िंक जेको आहे उहो छटो कंदा आहियूं ऐं भाण असां कंप्लीट कंदा आहियूं। वॾी महिरबानी।